बाबा अच्छा भाई तू तो के भला के बेजे तो नहीं तारो चा हाँ केंजो बस पोता है सोनी केंजे ने सोने सबाजले साजन जो साथ न कर तो कम सा कलाबाज दिखाई कंदा पर एक गिरी कोई तो साई सच बुधाए तो केजो जारो अरे चेरिया बाबा जी अचण जो इंतजार होयो चाचो हिन मल के चौक ते चाय चुस्की लाश में बिठो वाचो के न दो मन को वाकफकार मिले त कट चाय जो कडास बस हाणे घणो न बक इहो बुधा छो आयो आई तू जो अचण में देर कई तो मैं पाण हलियो आयो मां पाण अचण वारी हुयसि पर घर जो सॼो कम पयो हुयो चम इहो छॾे करे पोइ वञास थी अरे यार घर जे कम के हाणे बम छो तो असां जो तो लाए वने तो दम ओ मुंजा हमदम हल त हलूं तू हल मां अचां थी अरे यार हुते सॼो कम तयार आ बस रुगो तुझे हलण जो इंतजार आ अच मूंसां अदा के ते ॿुधाए अचां अंदर वेठो आई अच्छा सालो साहब भला घर आए छा हाँ सॾियां न न न न न इहो अंदर ही चङो आ मन जल्दी ॿुधाए मोट घणा ॾींहं चाचा आधार खाना तो असां ॿिन्ही जे विच में कंजूस पाई अॼु सॼा रोल भॼी पवंदा पाण में हिकु थी वेंदा ॻाल्हि त ॿुध तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे मां रो खणम पर अदा घर में कोन हुयो अच्छा आहे हल छा त वक़्तु हूंदो हुयो हर शइ पुख़्ती ऐं पायदार मिलंदी हुई हीअं जो जुती वठबी हुई त माण्हू असुली सालनि जा साल सुक माण्हू ॻरी वञे साईं बाक़ी जुती ओड़ी जो ओड़ी 6-12 महीने खां कई छिजंदी हुई त छिजंदी हुई बाक़ी साईं तरो ओड़ो जोड़ो मजाला जो गसे ऐं हाणे ही चाइना जो माल 4 महीननि में 14 दफ़ा कई छिगी आहे पर साईं मां बि किथे थो छॾियांसि जेसी ताईं पंहिंजा पूरा पैसा वसूल न कयांसि ख़र्च न थिए पते आख़िर त मुंहिंजो नालो बि 1000 खाना को मज़ाक आहे ईअं छॾींदोसांसि पंहिंजा पैसा त वसूल कयांसि पैसा भरिया आहिनि कीअं छॾींदोमांसि हा हा हाणे ठीकु आहे हाणे वरी कुझु ॾींहंनि लाइ लोह थी वई बाबा मां आयो बाबा मां आयो अरे तोखे आए 26 साल थी आया कमीना मथे जी ॻाल्हि कर बाबा यो लो छा के वाकियो अरे ने जुती के भी छाके वरी ने भागी कई छिजी पई पर मां भी एड़ो सुक कयो तो मां जैसी तई पुट तरे के बरो न थो जन मजाला जो कई के का कर अचे दिस पुट दिस पैसन बचाण जो सबक नंबर 113 खर्च न थे पथे बाबा बाहू तो बधाए चई तो बाबा तो के पेरे पवा तहां जे 113 सबकन असा के घणो जलील कियो आ काडे मुंह देखाण जड़ा न रहा हूं जादे तो वना चवंदा ओयो तो वने 1000 खाने पुट ओयो तो वने 1000 खाने कंजूस है पुट बियो त ठयो हाने मानू ये भी चवंदा त खाली रुगो नाले जो 1000 खाना बाकी लहे त टको को अरे भले प्या भंकन पाजो बात खराब ता कने पुट पाजो बात ओ बुधो न थई अरे जेको करे नाणो सो न करे राज राणो तंहिंजे करे पंहिंजे हड़ में हमेशा बरपिया हुजण जरूरी आहे न पुट हा चवंदा न अरे जंहिंजी गुंदीअ में दाणा तंहिंजा तिरिया बि सुहिणा बाबा ये तहां जा जेके गुंदीअ वारा दाणा आहिनि
भला असांखे कॾहिं कमु ईंदा? अल्लाह न करे पुट, अल्लाह न करे। अरे भाई भाउ भेण डंडा ॾोटा लॻा पिया, वेले ते ॿ मानी सतियूं वेठा आहियो, तव्हांखे छाजी ज़रूरत आहे? बाबा मानी जा बि मेणा था ॾियो। बाबा ज़माने में रुगो मानी न आहे खाइणी हूंदी, बाक़ी छा करणो हूंदो? त उथणो वेहणो बि आहे कर। अरे उथण वेहण खां तोखे केरु थो मना करे पुट? तूं त उथण वेहण जूं ॻाल्हियूं थो करीं, मां त चवां थो असली डुकूं भर डुकूं, असली ॾोटियूं ॾे, कलाबाज़ियूं खा, असली पुस्तियूं हण। तंहिंमें मुंहिंजो छा पुट, मां तोखे छो रोकींदुसि? हा बा ॾोटियूं ॾियां, पुस्तियूं हणां, कलाबाज़ू खायां मुफ़्त में। ॿियो 2-3 रुपया ख़र्च जा त वञा न। 3 रुपया छोड़े, हाँ? केड़ो पुट तू पेट्रोल ते हलंदो आहे? 50-100 जो न भराई दे त घुमी करे। हल पुट हल, बारो हवा बवा खाई पेट भरी मोटी हल, ड्राई पेर हल। बाबा बाबा है मुझे पेट आ के ट्रक जो टायर ना है जो हवा भराए मोटी जा। बाबा सोट साजन ता ॾिसो, चाचो महरम उन के हज़ारनि में तो खिडाए, हिकु तहां हो जो रुपए रुपए जे लाइ सिकाए तबाह कयो अथव। ऐं छोरे साजन, जेकॾहिं मंडे महरम के किस्तो खणी पिनण ते मजबूर न कयो त चइजां हे फतैयबा, अरे छोरो वाह जो पटका ॿधाईंदो पी के, शादी थो करे, मिसाल वरी कंहिंजा थो ॾे। कोन कोन पिन रही तुसे सुधरल नो, चङो जल्दी कयो, मूंखे 1000 रुपया ॾियो त मां वञा। छोड़े, हाँ? 1000 रुपया छा जे लाइ? बाबा खीसे में रखण जे लाइ। खीसे में रखण लाइ त रग में चवी यार, खीसे में रखण लाइ खोड़ मुंहिंजा पैसा पुट, खोड़ पैसा, पर खबरदार जो तव्हां 1 रुपयो बि ख़र्च कयो न न पोइ तूं थींदे ऐं मां थींदुसि। हा सब्र कर। कम थियो। हीरे पुट काफी है बाबा। अरे सब्र कर, 1000 जो नोट, अरे 5 ॾींहं खीसे में खणी घुमाईंदो तो वतां, खुलिया कोन तो करां त किथे ख़र्च न थी वञनि। सिख पुट सिख, पैसनि बचाइण जो सबक नंबर 111। अरे जेकॾहिं मुंहिंजे ॿुधायल सबक ते अमल कई न त खीसा हमेशा पैसनि सां भरियल हूंदई। सब्र कर। वरी रखो काॾे था बाबा? जे वठ 50 रुपया। हाँ? 12 चक्कर चाड़ी ॾेई मोटी इज्जत सां जमा कराए जाए। हल हल पुट हल, ड्राई पेर हल। अरे बाबा 50 रुपया जवान पुट ॾाढी आहे के चाहे यो कट बि कोन मिलंदो 50 रुपए में। अरे पोइ कहिड़ो तोखे मां ख़र्च करण लाइ थो ॼां पुट, रखण लाइ थो ॼां, रखण लाइ। हा ऐं बाक़ी न जेकॾहिं तूं चांहि जी ॻाल्हि थो करे, अरे अॼुकल्ह असली खीर जी चांहि मिले किथे थी? निभागा केमिकल जा बाटा चाड़ियूं वेठा आहिनि, तंहिंजे करे चांहि जो नालो ई न खण। ऐं बोतल पीअण दिलि चवे त पोइ? अरे बोतलनि लाइ डॉक्टर सख़्ती सां मना था कनि पुट, त जेकॾहिं पंहिंजे बुकियुनि जी भलाई था चाहिनि, अरे बोतल जे त भर मां बि न लंघो। हेॾे ॻाल्हि ॿुध, अरे शुक्र आहे जो रब पाक न मूंखे सिगरेट बीड़ी ऐं पान जो गुटके जी आदत ॾिनी, न वरी तोखे ॾींदो। अरे पुट 6-12 महीने घर में चढ़ंदो आहे, पुट वठ करे वठ भैया। हेॾे बाक़ी न जेकॾहिं छोलनि खाइण ते दिलि थी चवई। हा बाबा छोला खाना है ना। अरे खोड़ छोला, रुगो सब्र कर, इज्जो महरम जो महीनो आयो। अरे घर घर में छोला, घिटी घिटी में छोला खाई ढोक जाए। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि ॿुधाए, नियाज़ जी सूरत में बिरयानी वरी ज़बा ग्रेवी में सभु गर्ज लथे पते। हल बाबा अॼु सही तव्हां कंजूस साहिब या सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया। माना माण्हूअ जी छोलनि खाइण ते दिलि चवे त बि 12 महीना महरम जो इंतज़ार करे। बापे त वॼाए छॾियो, पर बापे मां पैसा कीअं कढां? बाबा इहो अॻाउण जेको तव्हां इहो मूंखे 1000 जो नोट ॾेखारियो, इहो असली आहे? अरे त बाक़ी छा मां नकली नोट खणी शहर में घुमंदो छा? ॻाल्हियूं थो करे छोरा। बाबा नकुलिया तव्हांखे मां हथनि में मूंखे हल्को बि नोट ॾेखारिजे। हीअ त मां ॾिसां त सही, हा ॾिसो। न त वञी ने दिलि भर दुकानदार जे धून में त हणी अचां, पर यार हुन जो बि कहिड़ो ॾोह आहे। अरे जिथे बैंकुनि वारा दस्तियुनि जे विच में नकली नोट विझी ॾियनि, पोइ खरे कोटे जी कीअं ख़बर पवंदी? अॼु ॾिस ॿुधा बाबा कायदे अथसि त पोइ असली आहे न। कायदे मूंखे टोपी बि पातल आहे। मज़ाक ॿुधो करे कमीना, असली नोट आहे। पर बाबा तव्हां सिंधीअ में हिकिड़ी चवणी न ॿुधी आहे, कहिड़ी? सखीअ शूब जो 12 महीने हिसाब बराबरि हूंदो आहे। अरे बी छोरा बी
भी नालायक भॼी मूंखे न छोरे जो को न को बिलो करणो पवंदो न त हे मुंहिंजी मेड़ी चूंडी के असली दुफ करण में देरी कोन कंदो निभाग सोनी ओ सोनी निभागी काॾे मरी वई सोनी ओ सोनी हाँ हे त घर में ही कोन्हे काॾे वई मंगे देसा निकरी अरे जे निकरी वई त छुट्टी जिंद निभागी ॾहनि ॿारहनि लखनि जा असली पंहिंजे ॾाज जो बिल ठाहियूं वेठी हले पई ॾहनि ॿारहनि लखनि जो थोरो सही चयो आहे सियाणनि अबो भले घसे त घसे पर से न्याणी जो घर वसे सुठो थियो पाणी बेज़ार थी वञी वसी असां त घसण खां बची वियासीं ओ मुंहिंजा मालिक तुंहिंजा एहसान लख कुर्ब तुंहिंजा असली हज़ार खान जे मथां ॻाढ़ा क़ुरान तुंहिंजी हज़ार खान जे मथां पोती ड्यू थी वई ख़र्च नथे पते वरी कहिड़ा अरे आयो आयो सब्र कर अरे मासा त माशूक आई जा मासा त माशूक ॿार जो बीठो आहियां बा पंहिंजो घर अथई अब हलियो अची आ तोखां को पर्दो आहे मासा त मीटर मतलब आहे त मासा त माशूक उर्फ मीटर अब तोखां भला को पर्दो आहे छा हाँ हलियो अची आ ॿार जो बीठो आहे असां त वरी बि बिना सॾे सलाह जे कंहिंजे घर में अचणु सुठी ॻाल्हि न आहे इन जे करे दरवाज़ो खड़काइणु ज़रूरी आहे मासा त तूं ईअं काहे पवंदो कर जीअं गॾ वारे में तुंहिंजे त मासा त जो घर आहे पर तोखां त को धारियो बि पर्दो कोन कंदो छो छो मासा त बाज़ार करे बाज़ार कहिड़ी रन खे खुटी कई आहे जो हिन बला जे मथां आशिक थींदी हा मासा त जेकॾहिं मां कंहिंजे मथां आशिक थी पवां त पोइ बाज़ार अरे हिन उमिरि में आशिकी छो छा आहे बाक़ी माना त हिन उमिरि में बि सैंडल खाइण ते दिलि चवई थी न हा हा जेकॾहिं का प्यार सां इज़हार कंदी त उनजा सैंडल खाइणा बि पवंदा खाइणा बि पवंदा आवाज़ हा हा रब पाक कंदो त तुंहिंजे दिलि जी इहा उमेद बि ज़रूर पूरी थींदी कहिड़ी मासा त खाइण वारी या खाइण वारी ॿई मासा त ॿई आमीन आमीन अल्लाह वधाईंदी ॿुध हाणे मां हवाल वठ त मां हिते छो आयो आहियां बसर सची सची ॿुधाए में तूं आयो चाते आ हेलीकॉप्टर ते आयो आहियां शक्ति नथो थिए तोखे ख़बर आहे मां वटि पुराणी मोटरसाइकिल आहे अलाह मां सही उन जी रूह खे जेका हिन बला खे खणी घुमाईंदी थी वठे ॿुधा ॿियो छा आहे नाराज़ नथी हाणे ॿुधा त तूं छो आयो आहे मासा त मासा त मां हिन जे करे आयो आहियां त 2 सालनि खां वठी जेको मीटर हले थो मीटर उनजी उगाड़ी करण पैसनि जी मासा माना तोखे पैसनि जी ज़रूरत आहे तोखे पैसनि जी ज़रूरत छो पई बा तूं पाण माण्हुनि खे मीटर ते माल ॾींदो आहे मासा त हा हेॾे क़ुरान ऐं हदीस में व्याज खां सख़्ती सां मना थियल आहे हेॾे मार पोइ वई पोइ बि मुड़ी त कोन थो अधु बेगारी तुंहिंजो कर्ज़ी लॻो पियो आहे हेॾे मासा त हराम जो माल हॾनि में विझी विझी सूफ़ मां अची केतिरो थियो आहे ॼाणे ॾाढो थी ठकाव ॾिनई हाणे ॿुधाए त तोखे पैसनि जी ज़रूरत छो कीअं पई छाजे लाइ पई मासा त न खीचूं कजूं मुंहिंजा एतिरा बुरा ॾींहं न आया जो तोखो अची मां पैसा उधारा वठां मां त पंहिंजे मीटर जा पैसा उगाइण आयो आहियां मीटर जा मासा त चरियो थियो आहे भंग पीती अथई चरियो धातुरो चटे आयो आहे अब मां तोखां कॾहिं पैसा वरिता आहिनि त वठंदुसि बि छो व्याज ते पैसा वठण इहे आहिनि जीअं 11,000 बिजली जी तार में हथ विझण जेका कंहिं बि सूरत में मारे ई मारे नथ बि खारे ज़रूर आहे मासा त तूं 11,000 में हथ छो विझंदे त पुछण आयो आहे छाजे लाइ आयो आहे छाजी गाड़ी करण आयो आहे छाजा पैसा वठण आयो आहे तोरे पुट वटां पैसा छा हा मासा त चवी छा थो पैसा वरिता छा तोखे ख़बर न आहे 2 साल पहिरियां मूंखां वरितई 10,000 वरी 3 सालनि खां पोइ वरी मां खां वरितई 15,000
जेके थी विया 25 हाणे उहे वधी वधी 8-10 लख थिया थी 10 लख थी विया हा हल निकिर मां चओ थो निकिर जाए पेर हल निकिर मां अरे जंहिंखे वत्ता थी न ॾिना थी वञी वठ बि हुन खां हल जाए पेर उन्हनि जे घर में त बीठो आहे अरे ना है हुन जो घर ही 1000 खान जो घर हा ऐं बि मूंखां पुछी तो उनखे पैसा ॾिना छा अमीर कयां जंहिंजे भॻो आयो आहे उगाड़ी करण मां तोखां बराबरि न पुछां पर तुंहिंजो बूथ ॾिसी ॾिनो हाणे तोखे पैसा व्याज जा ॾियणा पवंदई न त तो न उथंदो भाई बेठो आहे मां कुझु कोन थो ॼाणाए मां सां त अरे हे त तूं 1,25,000 जी ॻाल्हि थो करे न मां 25 रुपया बि कोन ॾींदोसि हल मांखे छा आहे साईं मांखे कहिड़ो नुक़सान आहे मुंहिंजो मीटर पियो हले थो इहे 10 लखनि मूं वरी करोड़ बि थींदई पोइ वरी मतां अचे त मां त मूंखे न ॿुधाई हुई इन जे करे इतला ॾिनी थो वञे पुटु अचे त मुंहिंजा पैसा ठाहे रखजो न त इहो मीटर पियो फिरदुव हेॾे मां त सभा बि आया हुआ किस्मत सां घर आयो मां चांहि ऐं बिस्केटनि जी बि सलाह नथो हणे कंजूस भेण कंजूस अरे हल देगड़ा गेंटा केजी मक्की जो मंडी तई भली हिन खे तो मां बिस्कुट खराया असां त कॾहिं भुल में मुंहिंजे घर अचे न चांहि सां गॾु 10-15 रुपया पकोड़ा बि खाराईंदो आहियां हट जाए हल अरे हाणे हल ठहियो हे मुड़ुस मूंखे पकोड़ा खाराईंदो हे व्याज खोर हराम खोर नालायक छोरो अमीर त मूंसां ज़ुल्म करे छॾियो हा छा कयो कीअं कयो हा हेॾो सारो 1.25 लख रुपयो ॻाल्हि ॿुधो मां त हाणे पाण में हूं अला वधीक न वठंदोमांसि व्याज बस 1,25,000 तुंहिंजे सिर जे करे ॿिया बशकिया थी तो क़बूल थी अरे हाणे हल जाए पेर क़बूल थई निकिर निकिर मां चवां थो निकिर पैसा वठण आयो आहे मोहतब अरे मूंखे घर गिरवी कंदो मां लाहिया मोचड़ो बठाए क्यारी गिरवी करण आयो आहे मुंहिंजे घर खे मोहतबर अमीर त मूंसां ज़ुल्म करे छॾियो इन भागो छोरो बेल करे छॾी मूंसां छोरी त भलो कम करे वई हाँ वञी पंहिंजो घर वसाई इन छोरे त मूंसां वेल करे छॾी 1,25,000 अरे को 500 को 1000 हेॾो सारो 1.25 लख काथो ॾींदुसि कीअं ॾींदुसि छा कयां पर मां छो तो परेशान थियां अरे जे वक़्त ॾींदो बि पाण ई उहे बि सियाणा चवंदा आहिनि त हर का ॿकरी पंहिंजे पाए टंग बि आहे वॾी ग़लती कयमि जो उस्ताद अख्तर जे चवण ते पंहिंजे ॿारनि जा नाला चूंडे रखियमि साईं अमीर सोनी उस्ताद पियो चवे त ॿारनि जे नालनि जो उन्हनि जी शख़्सियत ते क़िस्मत ते साईं सुठो असर पवंदो आहे धूड़ पई अथनि मुंहं में नाले जो तड़ निकिता अमीर जे मूंखे ग़रीब करण में का कसर ई कोन छॾी आहे सोनी नालो त ॾिसो सोनी लह ते पितल जी पावली बि कोन निभागी जमदई माउ जो सिर खयईं सॼी उमिरि बीमार रही रही वई मूंखे कर्ज़ी कंदी छा कयां मूंखे बि ॾाढी लॻी आहे वञा वञी 2 गिरा विझी अचां ॾाढा क़ुरान तुंहिंजी पोती बि वरिती थो अचां ही त मोटी आहे क़ुरान तो वारी पोती कैंसिल हेॾा छोरी हेॾा तू घर अकेलो छॾे काॾे थी घुमंदी हुते बाबा अदा मीर भी घर में न हुयो मां चाचा वारनि दे वई हुयसि चाचा वारनि दे वई हुयसि हाँ छो वई चाचा वारनि दे चाचा मारन मीलाद कयो हुयो ओॾां वई हुयसि इन मंडे महरम मीलाद कयो आई मूंखे ॿुधाई कोन हू त ॿुधाइण आयो बाबा पर तव्हां घर में कोन हुयो हा ससुर मां मुल्क छॾे ॿाहिरि निकिरी वियो न घर में कोन हुयो ॻाल्हि ॿुध मीलाद छा में कयो हुई बाकरे गोश्त में बिरयानी बाकरे गोश्त बिरयानी हल रे मंडा हल तुंहिंजी लए अलाए काॾो सही माल तो आणे जो मीलाद तो करे चङो चङो छोरी माला तो काॾे बाबा मीलाद ते ॿियो काॾे मीलाद त ख़तम थी वियो मीलाद खत्म थी बिरयानी उहा बि पूरी थी वई पूरी थी वई भागी 2 प्लेटूं खणी अचां त घर में 2 वेला को सुकून जा गुज़रन पर
छाती सोचे बिठी बाबा अजय था कावड़ कयो तव्हां बीहो त मां तव्हां लाइ मानी करे थी चवां। सब्र करे भी तव्हां लाइ मानी करे खणी अचां को तरीक़ो हूंदो फज़ल दे पंहिंजो पेट भरे भला हिकिड़ी मिस कॉल ॾियां काल करी त मां पाणे अचां बाबा तव्हां कहिड़ो बेलस कराईंदा आहियो? त पोइ मिस कॉल ॾियां बाबा कहिड़ो तव्हां वटि बेलस हूंदो आहे? हा त पोइ कंहिं ॿिए खां मोबाइल वठी ॻाल्हि पियो करे सघां छा? बाबा एॾी कंजूस आहे कंहिंजे लाइ था कयो? न इन पैसे मां पाण था सुख वठो न असां औलाद खे सुख वठण जो था। औलाद खे सुख साईं असुल ॿई भाउ भेण मूं वटि वॾे वेल में आयो वॾे आसारनि में आयो असुल जेल में कैद आयो जे जेल में कैद आयो माल सां वठो आज़ादी निकिरो ड्रायो पेर ॾिसणो इहे कहाणी में वांगुरु जेका कासाई खे गोल तारा करे ॾिसंदी आहे। हाणे वञ मुंहिंजे लाइ मानी खणी हल ड्रायो पेर हल ऐं ॿुध जेका राति मूं भाॼी बचाई उहा बि खयो अच हल। उहा बाबा उहा त मूं हारे छॾी। छा भाॼी हारे छॾी